सब्सक्राइब कयो शकील स्टूडियो यूट्यूब चैनल के ऐं बेल आइकॉन खणो शोबिस सां रिलेटेड हर ख़बर सभिनि खां अॻु में ॾिसण लाइ। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो आहे जमील अहमद। तव्हां ॾिसी रहिया आहियो शकील स्टूडियो यूट्यूब चैनल। दोस्तों ख़ुशख़बरी अवां परस्तारनि लाइ अची रहियो आहे एल्बम नंबर 45 ईद जो शानदार तोहफ़ो। जी हाँ दोस्तों, अगर तव्हांखे बि इंट्रस्ट आहे इन ख़बर ॿुधण में त मुंहिंजे चैनल खे कयो सब्सक्राइब ऐं बेल आइकॉन खणो। दोस्तों मुमताज़ मुलाई जो हिन ईद ते एल्बम नंबर 45 अची रहियो आहे। जी हाँ दोस्तों, शानदार गीतनि सां मुमताज़ मुलाई जो एल्बम नंबर 45 जेको हिन ईद ते रिलीज़ थींदो, जंहिंजी शूटिंग पिणु हिन वक़्तु जारी आहे। ईद जो शानदार तोहफ़ो किंग ऑफ सिंध मुमताज़ मुलाई जो। जी हाँ दोस्तों उन मौक़े ते मुमताज़ मुलाई चयो आहे त उमेद त हीअ एल्बम मुंहिंजे परस्तारनि खे पसंदि ईंदो। ऐं दोस्तों हिन एल्बम में केतिरा ई गीत पिणु शामिल आहिनि। दोस्तों तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त हिन ईद उल अज़हा ते हीअ जेको एल्बम आहे ईद उल अज़हा ते रिलीज़ कयो वेंदो। त दोस्तों अगरि तव्हांखे बि वीडियो पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक ऐं कमेंट लाज़मी कयो।